अस्सलाम वालेकुम नाजरीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली गोपां। ख़बर शामिल कयूं था फ़कीराबाद खां आशकल जी रिपोर्ट मुताबिक़ फ़कीराबाद प्रेस क्लब जे ख़ज़ानची सीनियर सहाफ़ी अली रज़ा शेख जे जनम दिहाड़े ते प्रेस क्लब फ़कीराबाद में सालगिरह जो केक काटियो वियो। उन मौक़े ते सिटी प्रेस क्लब कुंभ जे सीनियर नायब सदर ज़मीर हुसैन भट्टी शिरकत कई। सहाफ़ी अली रज़ा शेख के जनम जे ॾियारे ते सिंध जी सूखड़ी अजरक उॾायो। प्रेस क्लब फ़कीराबाद जे सदर सीनियर सहाफ़ी लाला शान पठान, जनरल सेक्रेटरी साजिद खान, नायब सदर फरहान बलोच, ऑफिस सेक्रेटरी आशिक बलोच, खुर्शेद शेख, वफ़ा जागीरानी, प्यार अली मार, मुंशियन कुमार, सालिक लाशारी गुलन जा हार पाराया। उन खां अलावा सीनियर सहाफ़ी मोहम्मद नवाज़ गाहो, क़यूम गाहो जनब अली रज़ा शेख सालगिरह जे मौक़े ते गुलन जा हार उॾाया। उन खां अलावा सियासी समाजी अॻुवाननि वॾे अंग में शिरकत कई। सहाफ़ी अली रज़ा शेख खे मुबारकूं ॾिनियूं। अली रज़ा शेख जी वॾी ॼमार लाइ ख़ुसूसी दुआ घुरी वई। सिंध पाकिस्तान जी बक़ाउ सलामती जे लाइ पिणु दुआ घुरी वई।